नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। म्यूनसिपल कमेटी खिपरो में 7 सालनि खां बिना कम जे पगारूं खणंदड़ सैनिटरी वर्करनि जे हिक ग्रेड जे उहिदनि ते भर्ती थियल मुसलमान मुलाज़िम ड्यूटियुनि ते अचण बजाए घर वेठे पगारूं खणण लॻा आहिनि, जंहिं करे खिपरो में सफ़ाई वारे अमले जी खोट सबबि खिपरो शहर गंदगी जो ढेर बणिजी वियो आहे। इन्हनि मुलाज़िमनि जी लिस्ट पहिरियों भेरो मंज़र आम ते आंदी वई आहे, जॾहिं वाइट कॉलर मुलाज़िम बाद मालूम थियो आहे त इन्हनि मां अक्सर मुलाज़िम सियासी अॻुवान जे बंगलनि ते ड्यूटी करण में मसरूफ़ आहिनि ऐं खिपरो म्यूनसिपल कमेटी डीसी सां गॾु जी इजाज़त सैनिटरी वर्कर तौरु 96 ॿिया मुलाज़िम भर्ती करण लाइ इश्तिहार पिणु छपिजी चुका आहिनि। खिमला साहिब खान पठान अख्तर जट पारां खिपरो सिविल कोड में खिपरो म्यूनसिपल कमेटी कागज़ी कमनि तोड़े म्यूनसिपल कमेटी खिपरो में थींदड़ तरक़ियाती कमनि ऐं ठीकनि में घोटबियुनि बाबति अॻे केस हलंदड़ आहे, जंहिंमें ताज़ो पक्ष लीग सां वास्तो रखंदड़ मुखालिफ़ दर्जे काउंसिल ने हिकु दरख़्वास्त ज़रिए 17 वाइट कॉलर मुलाज़िमनि जी निशानदेही कई आहे। उन दरख़्वास्त ते कोर्ट सगोरी चेयरमैन म्यूनसिपल कमेटी खिपरो सीएमओ खां तफ़सील पिणु घुरिया आहिनि। ज़रियनि मूजिबि सैनिटरी वर्कर ग्रेड 1 जे उहिदे ते साल 2012 में भर्ती कयल मुलाज़िमनि में अली मुराद हिंगोरजो, गुलाम मुस्तफा राजड़, मोहम्मद उर्स नोड़ी, अब्दुल गफूर दर्स, मोहम्मद खान बंबरो, असगर अली हिंगोरजो, दरिया खान, मोहम्मद हयात मल्ला, इलियास कास्केली उर्स बंबरो, वली मोहम्मद कल्लर, फिदा हुसैन मरी, शाहनवाज शर, वकास मरी, रजब बोजदार, मोहम्मद रमज़ान दर्स ऐं ॿिया शामिल आहिनि। इन वक़्तु अवामी न्यूज़ जे इन प्रोग्राम में ज्वाइन कयो आहे खिपरो म्यूनसिपल कमेटी में अपोजिशन लीडर पक्ष लीग सां वास्तो रखंदड़ चूंडियल काउंसलर मुखी मोहन। मुखी मोहन साहब, अवामी न्यूज़ ज्वाइन करण ते तव्हांखे असीं वेलकम था चऊं। महिरबानी दादा। मुखी मोहन साहब, इहो ॿुधायो त जेको वाइट कॉलर वारो जेको इशू आहे कोर्ट में बि जेको ॾिनो आहे, जो केस हलंदड़ आहे, ऐं इन बाबति तव्हांखे केतिरा मुलाज़िम आहिनि जेके केतिरे अरसे खां पगारूं पिया खणनि, इन बाबति थोरो आवाम खे आगाह कंदो। असांजी ॼाण मुताबिक़ 16-17 ॼणा आहिनि जेके जीअं अपॉइंटमेंट हुननि जी थी आहे 2013 ऐं 14 खां, उन खां वठी ऐं पगारूं खणनि पिया ऐं ड्यूटियूं कोन पिया ॾियनि। अच्छा, इन्हनि ते केतिरो ख़र्च पियो, जेको पगारनि जी मुद में घणो आवाम जो फंड जेको इस्तेमालु पियो थिए या मिले थो हुननि घर में? 30 खां 35,000 रुपया जेको आहे हिकिड़े मुलाज़िम जी, क़रीबन 30,000 रुपया हिकिड़े मुलाज़िम जी जेका आहे पगार आहे। अच्छा, तव्हां इहो आवाम खे ॿुधाईंदो त जेके बि इहे वाइट कॉलर मुलाज़िम आहिनि इहे कम ते छो नथा चढ़नि, इन्हनि जे पोयां कंहिंजी पुठ भराई आहे? जिन हुननि खे अपॉइंटमेंट करायो आहे लाज़मी आहे उन्हनि खे सियासी पुठभराई हासिल हूंदी, ऐं कम ते कीअं चढ़ंदा जॾहिं उहो गटरनि में अवी सम्झो था त मुस्लमान माण्हू गटरनि में वेंदो आहे ऐं नाला साफ़ कंदो, इहो त सोचण ई ग़लति आहे। अच्छा, शहर में जेका हींअर गंदगी वधियल आहे उन वक़्तु जेको डीसी सां गॾु वधीक मुलाज़िम भर्ती डेली वेजेस जी भर्ती करण जी इजाज़त ॾिनी आहे, जॾहिं वाटर कमीशन जो ऑर्डर हो त डेली वेजेस कॾहिं भर्ती न कया वञनि, इन मामले खे अवां कीअं अपोजिशन इहो असां जेको आहे इहो इनखे शहर जी भलाई ऐं सुठाई लाइ जेको आहे कड़ी गोरी जंहिंखे चइजे उहा बर्दाश्त करियूं पिया त भई शहर जी सफ़ाई सुथराई थिए। शहर में जेको आहे गंदगी तमामु घणी पखिड़ियल आहे, सफ़ाई थिए कोन थी, इन सां बीमारियूं वधंदियूं। बीमारियूं किथे वधंदियूं उहो अवी पाण सम्झी सघो था त जेके ग़रीब इलाइक़ा आहिनि, जिन को धणी साईं आई कोन्हे, जेको वली वारिस कोन्हे, उन्हनि जूं जेके आहिनि से बीमारियूं उते तमामु घणियूं पखिड़ियूं। जेके सफ़ेदपोश माण्हू आहिनि या जेके अमीर माण्हू आहिनि या जेके पहुच वारा आहिनि, उते त सफ़ाई सुथराई थी वेंदी, पर ग़रीब इलाइक़नि में कोन थींदी। उन करे असां इहा ज़हर जो डुक पीतो आहे ऐं असां पाण हुनखे इजाज़त ॾिनी त भला कंहिं नमूने जेतिरो टाउन कमेटी खे हेतिरो ॿियो ख़र्च थियनि पिया त भला जेकॾहिं इहे सफ़ाई सुथराई में ख़र्च थियनि था त असांखे उहो क़बूल आहे, पर बशर्ते के उहे वाइट कॉलर न हुजनि, जेको हुननि असां सां वाइदो कयो त वाइट कॉलर हिकिड़ो बि न हूंदो। अच्छा, अॻु में वाइट कॉलर मुलाज़िम पगारूं खणनि पिया, ही बि वरी पगारूं खणंदा त अवाम जे लाइ जेको तरक़ियाती बजट आहे उन ते असरु कोन पवंदो? अवाम खे अॻे अदा छा मिलियो आहे? अवाम खे अॻे छा मिलियो आहे? अवी त बिल्कुलु चओ था त तरक़ियाती बजट ते असरु थींदो, कहिड़ो असरु थींदो? अवाम जे लाइ त अॻे कुझु कोन्हे, जेका हींअर बि NIT ॾिनी आहे, अॻे रोड ठहियल आहिनि, वरी बि उहे नई NIT में बि उहे ई रोड ॾेखारिया विया आहिनि, उहे ई साॻियूं जायूं नई NIT में बि ॾेखारियूं वयूं आहिनि। अभी केतिरी आवाम जी मुखिमन साहब, जेका ॻाल्हि हींअर अवां कई आहे त नई NIT में ठहियल रोड ॾेखारिया विया आहिनि, इन जो ज़ाहिर आहे इहो मक़सदु थी सघे थो त इन्हनि खे इहे पैसा रक़म जेका हड़प करणी आहे, फबाइणी आहे। अवां कुझु अहिड़ियूं स्कीमनि जी निशानदेही कंदो त कहिड़ियूं स्कीमूं जेके अॻे ठहियल आहिनि नई NIT में? हा, हिकिड़ो AC बंगले जे अॻियां ऐं काजी शमसीन बंगले जे पासे खां जेको रोड वञे थो नई NIT में, इहो अथव जी।
ॿियो आहे इरिगेशन ऑफिस खां वठी टाउन कमेटी ताईं। अॻे इरिगेशन ऑफिस खां MCB ताईं ठहियल हो, बाक़ी थोरो रोड कचो हो, जो कचो करे हिननि छॾे ॾिनो, जेके वरी हिननि ठाहियो ई कोन आहे, त उहा बि हिननि नई NIT में ॾिनी आहे। ॿी नई NIT में जेका ॾिनी आहे, वार्ड नंबर पंहिंजो 4 में फुगे मल जे घर वटां सर्ग वेसाई ताईं, इहो ऑलरेडी अॻे ई इहो रोड पंहिंजो ठहियल आहे, ब्रिक्स इहो अॻे ठहियल आहे। हाणे इहे वरी बि उन्हनि में आया आहिनि। अवां कोर्ट में केस हलंदड़ आहे इन बाबति, कागज़ी स्कीमनि बाबति, या जेके मामला आहिनि अवाम खे नथा ॿुधाया वञनि, अवां मुखालिफ़ धुर में आयो, चूंडियल नुमाइंदा अव्हां खे नथा ॿुधाइनि, छा इहे जेके वरी स्कीमूं कोर्ट ऑफ कंडेम जे ज़िमरे में कोन थियूं अचनि? न, कोर्ट ऑफ कंडेम में आहिनि ई कोन्हे, छाकाणि जो असां इहे शयूं जेको आहिनि हिन दफ़े जेका पोइ हेयरिंग थी हुई उन में जज साहिब जे अॻियां रखियूं हुयूं। पोइ जज साहिब पाण हुननि जे वकील खे चयो त एतिरो त ज़ुल्म न करियो, हीअ त सफ़ा हद खां वधीक बि ज़ुल्म करियो पिया। त चए साईं आउं हुनखे ॾिसां थो, ॻाल्हि हुननि जे वकील एतिरो चयो त साईं आउं ॾिसां थो। त हुन चयो जेका रोड ठहिया पिया आहिनि, अवां वरी ॿियनि स्कीमुनि में उहे ई साॻिया रोड ॾियो पिया, अवाम सां ज़्यादती कोन्हे। जी हा, मुखी मोहन साहब, अव्हांजी महिरबानी, अवां अवामी न्यूज़ जे प्रोग्राम में असांखे जॉइन कयो, महिरबानी। अहिड़ी अॻिते बि असांखे टाइम ॾींदा रहिजो त वक़्तु असीं बि अवाम जा मसइला अवाम सां गॾु शेयर करे सघूं। महिरबानी। असां गॾु मौजूदु आहे CMO खिपरो महबूब बुरड़ो साहब, जंहिं असांखे जॉइन कयो आहे, लाइन ते आहे। असां हिन प्रोग्राम जे हवाले सां हिन सां राब्तो कयो आहे, साईं खां पुछंदासीं। महबूब साहब, असांखे इहो ॿुधायो त खिपरो में हींअर अवां चार्ज वरिती आहे, खिपरो जा बुनियादी मसइला कहिड़ा आहिनि? बुनियादी मसइला खिपरे जा तमामु घणा आहिनि, जेके सो हिकु त मेन शइ आहे शहर जी सफ़ाई सुथराई, जेका मेन शइ त इहा आहे। ऐं ॿियो आहे डेवलपमेंट जे हिसाब सां जेको सो कुझु पोइते पियल आहे शहर, त उन जे लाइ मूंखां अॻे ई जेका सो NIT कई वई आहे, ऐं इनशाला उहे सुठे नमूने सां तरक़ियाती कम थींदा। ऐं अॻु में बि थी चुका आहिनि कुझु, बाक़ी कुझु आहिनि जेके रहियल आहिनि। अच्छा, सफ़ाई जे हवाले सां शहरनि जूं शिकायतूं आहिनि, गंदगी जा ढेर पियल आहिनि। अच्छा, कहिड़ो मसइलो आहे हिन में सफ़ाई न थियण में? सफ़ाई न थियण में इहो मसइलो आहे त जेको पका मुलाज़िमत आहिनि घटि। पहिरें जेके कचा मुलाज़िम हुया, डेली वेजिस ते वग़ैरह हुया, तक़रीबन 80-90 जा मूंखे ॿुधायो वियो त 80-90 मुलाज़िम हुया जेके सो कॉन्टेक्ट ते उहे कढिया विया गवर्नमेंट जे नोटिफिकेशन तहत। जेको वाटर कमीशन बोर्ड जेको लेटर कढियो त कॉन्टीजेंसी या डेली वेजिस ख़तमु कयो, उन जे करे माना तक़रीबन म्यूनिसिपल सर्विस खे तमामु घणो धकु लॻो आहे। अच्छा, हींअर जेके इश्तिहार ॾिना आहिनि ग्रेड 1 सेंट्री वर्कर तौरु भर्तियुनि जा, अच्छा, इन मुलाज़िमनि जी भर्ती थियण खां पोइ शहर जो इहो मसइलो हल थी वेंदो? भाईजान, बिल्कुलु मसइलो हल थी वेंदो। एतिरा तक़रीबन 90 माण्हू इश्तिहार ॾिनो वियो आहे, 90 माण्हुनि जे लाइ। जेकॾहिं इहे अची विया न त तमामु बहितरी अची वेंदी, थोरी न पर तमामु घणी बहितरी अची वेंदी। अच्छा, वाटर कमीशन जे जेके हुकुमनि जे टकरा में ही भर्तियूं कोन थियूं अचनि? भाईजान, उहे त अचनि थियूं। हींअर असां जेको पहिरें नोटिफिकेशन को गवर्नमेंट कढियो त जेको DC हिननि जो निगरानी कंदो ऐं अप्रूवल अथॉरिटी वग़ैरह DC हूंदो। सो मां अची फाइल ॾिठो आहे त इहा जेको हिननि एडवर्टाइज़मेंट ॾिनी, उहा उन ते DC जी अप्रूवल अथॉरिटी आहे, DC अप्रूवल ॾिनी आहे। अच्छा, DC खे या माना इख्तियार आहिनि त हू वाटर कमीशन जे हुकुमनि जे न हिकिड़ो गवर्नमेंट ऑर्डर कढियो हो त उनखे अख्तियार आहे DC खे, जेकॾहिं डेली वेजिस ते अपॉइंटमेंट करे, सो बि 3 महीननि जे लाइ। सो उहो नोटिफिकेशन गवर्नमेंट कढियो हो, जेको DC खे जे हवाले कयो वियो हो। अच्छा, अवां वटि अॻु में ई वाइट कॉलर मुलाज़िम मौजूदु आहिनि, सेंट्री वर्कर, जेके ड्यूटियूं कोन पिया कनि, मुख़्तलिफ़ सियासी अॻवान जे बंगलनि ते ड्यूटी पिया कनि, 7 सालनि खां घर वेठे पघारूं पिया खणनि, उन्हनि खे ड्यूटी छो कोन था वठो? वरी ॿियो जेको तव्हां भर्तियूं पिया करियो डेली वेजिस ते, उन्हनि ते पघारुनि जा किरोड़े रुपया आवाम जा ख़र्च थींदा, इन बाबति तव्हांजी या DC खे वीचार छो कोन थो थिए? भाईजान, जेको असुलु वाइट कॉलर जेको ॻाल्हि कई थी वञे न, त उहो हूंदो अॻु में पहिरें, पर हींअर त उहे डेली वेजिस वारा जेके मुलाज़िम ई ख़तमु आहिनि, उहे आहिनि ई कोन। उहे वाइट कलर पक्का मुलाज़िम आहिनि, सेंट्री वर्कर 1 ग्रेड ते असांखे 17 नाला मिलिया आहिनि,
जी जेके मुख़्तलिफ़ बंगलनि ते कमु पिया कनि उन्हनि खां 7 सालनि खां ड्यूटी जे वठण जे बजाय उनखे घर वेठे पघार ॾिनो पियो वञे। उन वटि खिप्रो म्यूनिसिपल पार्टी जी जेका आहे कमेटी जी या चेयरमैन आहे वहाँ जो म्यूनिसिपल कमेटी जो या DC जी का वाज़े पॉलिसी न आहे, उन्हनि खां कमु वठण जे बजाय वरी नवां मुलाज़िम भर्ती कया पिया वञनि। इहो आवाम जे फंडनि ते धारो कोन्हे? भाईजन इहा मूं न ॾिठो, मां अञा नओं कल्ह जॉइन कई आहे। बाक़ी इन जे लाइ मां हुनखे ॾिसी वठंदुसि वाइट कलर आहिनि या न आहिनि या चयो थो वञे उहो वलालम, छो जो मूं अञा न ॾिठा न जो कल्ह खां वठी कल्ह मां जॉइन कई आहे। अच्छा, खिप्रो म्यूनिसिपल कमेटी में मुखालिफ़ धुर वारनि इहा दरख़्वास्त हिकिड़ी कोर्ट में केस जेको हलंदड़ आहे उन में बि ॾिनी आहे त ही वाइट मुलाज़िमनि जी पघारूं बंदि कयूं वञनि या हिननि खां ड्यूटी वरिती वञे या केतिरा वाइट कलर मुलाज़िम हुन जा तफ़सील पेश कया वञनि। इन बाबति को तव्हांखे इल्मु आहे का ॻाल्हि? मूंखे न आहे, छो मां कल्ह जॉइन कई आहे। अच्छा, इहो अॻूणे 30 में जेको बदिली थियो कश्मीर जमाली, उन इल्ज़ाम हयो त असांखे जेको मुखालिफ़नि जा कमु करण ते या मुखालिफ़नि जा विज़िट करण ते बदिली कयो वियो आहे। भाईजन इहा मूंखे न ख़बर, मूंखे गवर्नमेंट जो ऑर्डर मिलियो, मां अची जॉइन कई आहे। थैंक यू साईं, महिरबानी महबूब बुर्ला साहब, अवां असांखे टाइम ॾिनो, अवांजा लख लख थोरा महिरबानी। ओके नाज़रीन, अवां ही ॻाल्हियूं ॿुधियूं TMO खिप्रो महबूब बुर्ले जूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।